الحمد لله الذي خلق السماء لمحمد آتاك مالا كاملا في الأنبياء لمحمد لولاك كان خطابه الكتاب كتابه خير الماء بماءه صاد الهدى لمحمد اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آله من وجهه شمس الضحى من خده بدر الضيا من ذاته نور الهدى ملأ الأعلى لمحمد صدیق فی تصدیقی فاروق فی ترفیقی حیدر فتح لمحمدی صلاة بلند آواز سامنے اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آئے بلبلان گنچے گلزار احمدی صلو علی محمد آل محمدی صلو علی محمد آل محمدی اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم سبحان اللہ ان الذین قالوا ربنا اللہ ثم استقاموا تتنزل علیہم الملائکۃ الا تخافوا ولا تحزنوا وَأَبْشِرُوا بِالْجَنَّةِ الَّتِي كُنْتُمْ تُوعَدُونَ نَحْنُ أَوْلِيَاؤُكُمْ فِي الْحَيَاةِ الدُّنْيَا وَفِي الْآخِرَةِ وَلَكُمْ فِيهَا مَا تَشْتَهِي أَنفُسُكُمْ وَلَكُمْ الْجِيمُ جَنَّةٍ نِرْتَجَا گونگر غم بیا میں اللہ سکن شاہوں کڑھیوں بھلی کئی بھورن جو واس وٹھن آیا تنی کے کورن ڈنا ہمدہیاں میں اجن ہوتا کل میں وہ طالب تمہاری آدھے سی اتھی ویا مریوں ماری جیکی جی اکھے جیاری
से लाहूती लॾे विया ऐं जे मुंहिंजे जीअ खे जीआरीन से लाहूती लॾे विया मुंहिंजा दोस्तो भाइरो बुज़ुर्गो तव्हां खुशनसीब आहियो जो तव्हां ॿुधो पर मां हक़ीक़त इहा ॿुधायां त हे सभु मुंहिंजे महबूब इलाही जो कमाल ऐं किरशमो आहे जो उन्हनि ही सिक जो सबक़ पढ़ियो ऐं पढ़ायो ऐं उहो दर्स छॾे विया उहे वसीयतूं करे विया जो अॼु उन्हनि जा बच्चा उहे ॿोलियूं पिया ॻोल्हिनि वरन असांजो हाल कोन्हे दोस्तो न असां में उहा सिक रही आहे न असां में उहा मोहबत रही आहे न असां में उहो फैज़ रहियो आहे न असां में उहा रियाज़त ऐं तज़कियो रहियो आहे जेको मुंहिंजे महबूब इलाही जे ॾिसण सां वधंदो हो ऐं उहो उरूज खाईंदो हो मुंहिंजा मिठा पर उन कामिल जी निगाह उहा गॾु जेकी फरमाईंदा हा त जॾहिं बि तव्हां गॾु थी वियो त चओ अल्लाह अल्लाह असां वाइज़ी आहियूं न मौलवी आहियूं न मुंहिंजा मिठा को फ़रिश्ता आहियूं असांजी का हैसियत कान्हे सभु मुंहिंजे महबूब इलाही जो उन जो फैज़ उन जो कमाल आहे जो ही तव्हांखे शइ जेका नज़र अचे थी पई उहो जान मौजूदु आहे हिन महिल बि असां सां गॾु आहे पाण फरमाईंदा हा त गॾिजी वेही सभई अलाह साईं खे जॾहिं यादि कंदा आहियो पोइ अलाह पाक आहे हुनखे असांजे इबादत जी ज़रूरत न आहे पर जॾहिं फर्श ते उन जा अलाह जे नाले वठण वारा गॾु थी जॾहिं उन जो नालो पुकारींदा आहिनि त रब फरमाईंदो आहे त मूंखे एॾा प्रिय ऐं वणंदा आहियो जो मां चवंदो आहियां त जेकी बि मुंहिंजूं नेमतूं ऐं भलायूं आहिनि मां इन्हनि जे मथां घोर करे छॾियां तॾहिं बुज़ुर्गनि फरमायो सोबत सालियनि जी आहे अंदर जो जार मन मले साफ़ कनि जीअं कटुलाए कलईदार तन वटि सारी सभु जमार गोली थी त गुज़ारजे है तन वटि सारी सभु जमार गोली थी त गुज़ारजे वे वञी वटि तन जेके वेही था ॼाणनि वे हुन साण ॿियनि
हिम्मत वेही वक्त विञाई अरे वे हो वञी वटि तन कलम जनी जे हथ में अॻियों अंगो मिटे वारे ॿियो लिखनि अरे पनो सो पाड़ियुनि जंहिंसां पसण थिए पिरीअ जो ऐं पनो पाड़ियुनि जंहिंसां पसण थिए पिरीअ जो अल्लाह रब जा बाना पंहिंजे रब खे राज़ी करण जे लाइ हीला कंदा आहिनि वसीला ॻोल्हींदा आहिनि पुछंदो वतंदो आहे माण्हू जीअं बीमार कंहिं बीमार जो इलाज लाइ डॉक्टर पुछंदो वतंदो आहे त दिलि जे बीमार खे बि मुर्शिद कामिल जी ज़रूरत आहे पुछी 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 मुंहिंजा मिठा असां त पंहिंजे महबूब इलाही मुंहिंजा मिठा परे कोन्हे वञ दीदार कर कि अॼु हुन सभु उन जा बच्चा तुंहिंजे साम्हूं वेठा ही छा आहे उन जवान जो फैज़ आहे उन जो कमाल आहे उन जो रुतबो आहे अल्लाह पाक शाल सिंधन खानदान खे ता खिज़री हयाती बख़्शे ऐं अल्लाह पाक उन्हनि खे ज़िक्र पाक जी मोहब्बत ऐं सिक में रहाए इहो असांजो एज़ाज़ आहे मुंहिंजा मिठा न त ॿियो असांजो कहिड़ो हाल आहे मुंहिंजा मिठा 40 साल रातियूं इबादतूं कंदा हुआ अलाह जा बाना रब खे सॾींदे 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 अखियुनि खां नूर विञाए वेंदा त रब जो दीदार कोन थींदो पर मुंहिंजो मौला करीम फरमाए थो मुंहिंजा बाना मां जॾहिं तव्हां अलाह तो फरमाए जॾहिं मुंहिंजा सुहिणा हबीब तोखां पुछनि त असांजो रब किथे आहे पोइ तूं उन्हनि खे कीअं ॿुधाईंदे उन्हनि खे चवइज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीब दावत दाई इज़ा दाने फलयस्तजीबू ली वलियुमिनू बी लअल्लहुम यरशुदून मुंहिंजा माना पुछनि त असांजो रब किथे आहे मुंहिंजा महबूब उन्हनि खे ॿुधाए त रब तव्हांजो नानो अक़रब इलैहि मिन हबलिल वरीद तव्हांजे साह जे रगुनि खां बि रब वेझो आहे काथे था ॻोल्हियो जबलनि में था ॻोल्हियो पहाड़नि में था ॻोल्हियो अर्शनि में था ॻोल्हियो ईअं कोन्हे मुंहिंजो रब तव्हां हिननि मज़लूम ग़रीबनि सादरनि में मुंहिंजो रब वसे थो मुंहिंजा मिठा अल्लाह पाक पंहिंजे सालिहनि बाननि खे पंहिंजी ज़ात जे भलाईअ जो जेको दर्स सेखारियो आहे अल्लाह तो फरमाए मुंहिंजा महबूब सुहिणा तूं उन्हनि खे चओ रब जी तलाश में निकिरनि पोइ जेकर तव्हांखे शादी लालच अचिणो पए त अचो जेकॾहिं तव्हांखे कंहिं ॿी जॻह ते जिथे अल्लाह जो नालो वठिजे जिथे अल्लाह जो ज़िक्र जाम थिए जिथे तौहीद जो ज़िक्र जाम थिए जिथे अल्लाह जे वहदानियत जो नूर वरसे उन जॻह ते तव्हां पहुची वञो तव्हांखे ख़बर आहे त ही अल्लाह जी महिरबानी कहिड़ी आहे अल्लाह तो फरमाए इन्नल लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू जेकी माण्हू चवनि था त असांजो अल्लाह रब आहे
یہ نہ با تمہاں یہ سانجو ایو ایمان دا سانجو اللہ کیرا رب ثم استقاموا کونتے قائم رہیا اللہ والا کندے کندے ہن دنیا محجا ویا جہاد کندے سر کٹائے ویا نمازوں پڑھندے پڑھندے رب جے دربار تے سجدہ کندے کندے راتوں ڈینہں گزارے ویا یہ نہ با اللہ تو فرمائے تنزل علیہم الملائکۃ الا تخافوا ولا تحزنوا وہ مالا ملائکن کے طرف کھاکتا کہ خوشخبری موکلیا مجھا بانا نہ تاں کو ڈپ کجو نہ ڈراو کجو نہ تکلیف وٹ جو ماں اللہ جو نالے وٹھن وارا ماں رب تہاں سا گڈ آیا کدے ایہو خیال کیوں تھی تو ماں رب جو نالو وٹھاں کو ٹائم کٹھاں کا گھڑی ویہاں نہ پکھی جیت جڑا پیا ذکر پڑھنے پانجے سائیں کے شب روز سدنے پکھی جیت جڑا پیا ذکر پڑھنے پانجے سائیں کے شب روز سدنے رویوں رویوں پیا سڈے کابر میں تو بے پریا بجے کے پر جائے دائیو تھی رات اثر او باڈائے دا مٹھی نندر نرنے جی پھٹائے دائیو تھی رات اثر بے حد بخشش جا بابا کھلا دے کے جاگیا تھے تن کے ڈاج ملا بے حد بخشش جاگے بابا کھلا دے کے جاگیا تھے تن کے ڈاج ملا تو نہ طلب کئی ویائی نام حجا تو نہ طلب کئی ویائی نام جا ستے سجڑا ویادا کلکان پئی اسی رات اثر اللہ جبانا سجی سجی رات گزرندی جواندا مجھا مالک مٹھا تین کے چھڑے رات موکل تو ساوہی کے تات کئی مجھا مٹھا تمہاں کے بیو کیڑو تمہاں کے سبق سکھاریوں اساں جے مرشد کامل اساں کے ایہو سکھارے اتھو ویٹھا ویٹھا ہو جو تب کہو اللہ 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 جے اٹھی بھی ہو تب کہو اللہ جے ہلدا ونو تب کہو اللہ جے ستا پیاو جو نیٹا پیاو جو تب تاجے زبان تا نکرے پیو اللہ درز اللہ فرمائے ان الذین قالوا ربنا اللہ ثم استقاموا اوہے مانو اللہ جے نالے وٹھن وارا رب جے نالو وٹھی انہیں تے قائم تھی بھی رہا تتنزل علیہم الملائکۃ الا تخافوا ولا تحزنوا وابشروا بالجنة التي كنتم توعدون جيڪو متحا سا جنت جو وعدو ڪيو اها جنت ضرور ڏيندو سامو ابا گھر جے کڏي چङو ٺهيل ٺڪيل ملي ته اکين دي هٿ رکندو نه हे اللہ تو فرمائے تو مجھا بانا مجھے نالے وٹھن وارا
ऐं मुंहिंजी मोहबत ऐं मुंहिंजे नाले खे क़ल्ब में सांढण वारा मां दुनिया ऐं आख़िरत में इज़त जेका बख़्शींदुसि तोखे बख़्शींदुसि। पोइ तोखे जेकॾहिं इहा ॻाल्हि नथी वणे त उहा तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर नसीबनि वारा पाणे अची वेंदा। मिठा अलाह तॾहिं पंहिंजो क़ुरान पाक में इन ॻाल्हि जे लाइ वरी वरी ताक़ीद कयो आहे। ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु, मां मलाइका मोकिले मां तव्हांखे यकीन थो ॾियारियां त मां अलाह तव्हां सां जेको वाइदो कयो आहे मां तव्हांजो वाइदो पूरो कंदुसि। अरे रब को कंहिंजो वाइदो पूरो न कयो आहे? बार बार मुंहिंजे मालिक जा थोरा, हिकु न पर किरोड़े थोरा ऐं करम उन मुंहिंजे रब जा जो हर वक़्तु पंहिंजे बाननि खे सारे बि थो, संभाले बि थो। तो जेकॾहिं संभालियो नाहे, तो सारियो नाहे, त उहो पंहिंजे नसीबनि खे चओ। मां त चवंदो आहियां सुबुह जो फजर जी निमाज़ पढ़ी, पर रकातूं नफ़िल पढ़ी, अलाह जी दरबार में अच, अलाह जो नालो वठी चओ मुंहिंजा मालिक मिठा सॼो ॾे छॾे तो ॾे आयो आहियां। छा सॼो ॾे छॾे तो ॾे आयो आहियां। हाणे मुंहिंजा मालिक मिठा तो में उमेदूं लखनि जूं आहिनि, तुंहिंजो नालो ज़मीन आसमान में गूंजजे थो पियो। ओ मुंहिंजा मालिक मिठा जेकॾहिं मुंहिंजे मथां करम करी त तुंहिंजी बादशाही में का खोट कान ईंदी। कॾहिं इहा बि ॿोली ॻाल्हाए ॾिस, इहा बि सोबत करे ॾिस, इहो बि जेको आहे दारू वठी ॾिस त मुंहिंजो मौला करीम तो ते असां ते कहिड़ा करम एहसान पियो थो करे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम लंघियो पियो वञे, बकरियुनि जी वाड़ में ॾिठी त हिकिड़ो बकरार आहे, सॼो ॾींहुं बकरियूं चारे 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 थकिजी थो पवे। पोइ राति जो वेही चई मुंहिंजा मालिक मिठा अर्शनि ते रहियो वेठो आहे, हेॾे जे लही अची त मां बकरियुनि जा तोखे मिठा खीर पियारिया, तोखे हिते ज़ोर वेही ॾियां, मां तुंहिंजे वेही सींधियूं कढां, मां तोखे सुरमा पारायां, मां बि वांदो आहियां। छा पियो चवे? अकेलो पंहिंजे मालिक सां, वीचारे बकरार जो अकुल उहो हूंदो न, पोइ हुन पंहिंजे हाल सारू रब सां रिहाण पियो करे। मालिक जे तूं लही अची मुंहिंजे हिन वाड़ में त तुंहिंजा लख थोरा थियनि, हे खीर बि तोखे पियारिया, हे खटुनि हंधनि ते विहारे तोखे ज़ोर ॾियां, तोखे सुरमा पारायां, तुंहिंजूं सींधियूं कढियां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम लंघियो आयो, पुछे सो बकरार खे छा थो करी? ख़ुदा बेऐब ज़ात, इन्हनि शयुनि खां मुंहिंजो रब पाक आहे। तूं जाहिल जट, तोखे ख़बर कान्हे तूं छा थो चवीं वेठो? बकरार वीचारे खे धक लॻी वियो, बाक़ी मां ग़लति वेठो थो कयां, बाक़ी मूंखे कहिड़ी ख़बर त मां छा थो चवां। मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमायो, चए थो वही आमद सूई मूसा ज़िला, बंदे मारा चिरा करे दी जुदा। मूसा हे छा थो करे? तूं त मुंहिंजो नबी थी करे, जॾहिं इहो वेही इहे ॻाल्हियूं कंदो हो, इहे वेही पंहिंजो सॼो ॾींहुं वीचारो ग़रीब माल चारे चारे थकिजी पवे, पोइ इहे ॻाल्हियूं कंदो, पोइ मां अलाह पंहिंजो अर्श छॾे ॾिनी वाड़ में अची रहंदो। वही आमद सूई मूसा ज़िला, बंदे मारा चिरा करे दी जुदा। मुंहिंजो बानो बुखो छिजण आयो,
واہ موسیٰ تجھے نبوت جو کمالا جو تو نبی تھی کرے تو برائے وصل کر دنیا مندی نئے برائے فصل کر دنیا مندی مو تو کے بن چھنلن کے گنڈھر جے لائے موکلو ہو تو پاڑے ہنن کے جی ملا ہے کہ ویٹھا ٹھیل ویٹھا جو ان کے جدا کرے چاہتے مجھا مٹھا اللہ جے نبی کے بھی اللہ تو فرمائے تو مجھا نبی نہ 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 یہ جکی وی موسیٰ رہانو کندا یہ مکہ ڈاڈا ورندا ہے او برائے وصل کر دنیا مدی میں برائے وصل کر دنیا مدی ماں تو کہ ہن لائے موکلیو آتا تو چھنلن کے گنڈے کرے ان کے وٹھی اچے تے گڈو کر مائنے لا تو کہ نہ موکلیو آتا تو گنڈھل ویٹھا ہو جن انہن کے چھندو وتی جڏهن اهو وی گاليون کندو ته الله ورش ڇڏي ان جي واڙ ۾ ته وهي ان جو گاليون دوستو اللہ جي ذکر کرڻ وارا خدا کي ڏاڍا مٺا ٿوا ॾाढा मिठा अथव मां सोचा मिठाण मिस्री खंडुनि में वेॾो मिठाण कयो जेकी ज़िक्र वारा रब खे मिठा अथव कॾहिं बि भुलिजी के अल्लाह जे ज़िक्र करण वारे जे नज़र खां परे थी वञ मथां को नुक़सान न खाई اللہ جا بانا ذکر کرن وارا رب جا صالح بانا صدورا جيڪي اوے سب شيون ڇڏيون پنهنجي هڪڙي رب کي سارن ته ما تان کي ٻڌايا حديث قدسي جو ٻڌايا صلاة میرے محبوب کریم صلی اللہ علیہ وسلم اللہم صلی علی سیدنا مولانا محمد مبارک وسلم علیہ تسلیما یا ابن آدم تفرغ لعبادتی